दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पापनगर ते। जी हाँ दोस्तों, छा पापनगर अचण वारे एपिसोड में जेका हाणे एपिसोड ईंदा इन्हनि में हाणे छा वाकई बलराज ख़ान कीअं बि करे राबेल जो रिश्तो मिठड़ खां वठी उन खां घुर करे ऐं ज़ोर ज़बरदस्ती हा कराए विझंदो, ऐं छा मल्हार इन शइ खे बर्दाश्त कंदो या न, अॻिते छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट ॾियूं था हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो तव्हां सी टेक यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों दरअसल मल्हार खे शक आहे त जेको असां हमिलो कयोसीं क़ैद खाने ते इन जे करे मिठल खे खणी विया आहिनि, लेकिन ईअं न आहे। दरअसल हू रिश्ते जे लाइ मिठल खे घुरायो आहे बलराज ख़ान, ऐं इन रिश्ते खे जेको आहे हू वठण जे लाइ त राबेल जो रिश्तो ॾे कहिड़े बि तरीक़े सां मिठल खे हथी को कयां, ऐं इन जे ई चकर में हू आहिनि। लेकिन मल्हार खे जॾहिं इन शइ जी असलियत जी ख़बर पवंदी, पोइ मल्हार जी ज़मीन पेरनि मां निकिरी वेंदी त हीअ छा ॻाल्हि आहे। ऐं जेको क़ैद खणण ते जेको हमिलो थियो उन शक सिकंदर ते आहे, ऐं तॾहिं सिकंदर खे पोइ किस्त में पुलिस खणी वई हुई, ऐं बलराज ख़ान फ़िलहालु मल्हार ऐं मिठड़ वारनि जे मथां ज़ोर नथो रखणु चाहे। उन खे रिश्तो वठिणो आहे कीअं बि करे राबेल जो, भली कुझु बि थी वञे, तॾहिं हू मल्हार जूं कावड़ियूं गुस्सो बर्दाश्त करे रहियो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।